बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तो, जंहिंजो बि रूह, जंहिंजी बि दिलि, जंहिंजो दिमाग़ अल्लाह जे तरफ़ हिकिड़ो दफ़ो राग़िब थी वेंदो त दुनिया जी का बि शइ उनखे पसंदि, दुनिया जी हर ख़ुशी, हर ऐश खां उहो लातालुक़ पाण खे ज़ाहिर कंदो। छो जो उनजी दिलि जॾहिं बि अल्लाह जे तरफ़ राग़िब थी वेंदी त उनखे दुनिया जी कंहिं बि शइ में को बि मतिलबु न रहंदो। अहिड़ो ई हिकिड़ो मौज़ू आहे, तव्हां सां शेयर थो कयां। हिकिड़ो बादशाह पंहिंजी घरवारी खे पंहिंजे महल जे छत ते वठी वियो, उते कचहरी पियो करे। घर जूं कचहरियूं या पंहिंजे घर जूं जेके बि ख़ुशीअ जूं कचहरियूं या परेशानीअ जूं कचहरियूं। उन राति चोर बि बादशाह जे महल में चोरी करण जे इरादे सां घिरियो। चोर ॿुधो त मूंखे कुझु ॿुधण में अचे थो। उहो आराम सां लिकंदे लिकंदे छत जे ॾाकण जे भरिसां वञी बीठो। उते ॾिठईं त बादशाह ऐं उनजी घरवारी पाण में कचहरी पिया कनि ऐं बादशाह चवे पियो त मुंहिंजी हिकिड़ी वॾी ख़्वाहिश आहे त मां पंहिंजी न्याणीअ जी शहज़ादी जेका उनखे हिकिड़ी न्याणी आहे उनजो रिश्तो अहिड़े माण्हूअ सां कयां जेको मुतक़ी हुजे, परहेज़गार हुजे, अलाह वारो हुजे। त मुंहिंजी इहा हिकिड़ी वॾी ज़िंदगी जी हिकिड़ी ख़्वाहिश आहे। चोर उतां चोरी न कई, चोर वापसि आयो। चोर दिलि में अची बेईमानी शुरू कई त हाणे मूंखे अहिड़े तरीक़े सां मुतक़ी थियणो आहे, अहिड़ो परहेज़गार थियणो आहे, अहिड़ो अलाह वारो थी पाण खे ॾेखारिणो आहे जीअं बादशाह जो ध्यानु मूं ॾे थिए ऐं महल जो मालिक बि थियां, रियासत जो मालिक बि थियां। हिन जी जेका दिलि में बेईमान थी, उहो हाणे सोचणु लॻो, वापसी अची इहे सोचे त हाणे छा कयां, कीअं माना बादशाह जे अॻियां मां हिकिड़ो सुठो मुतक़ी ज़ाहिर थियां। आख़िर काफ़ी टाइम हिन पंहिंजे मसइले जे हल लाइ दिमाग़ वेढ़ायो, सोचियईं त आख़िर हिकिड़े ॾींहुं हिन फ़ैसिलो कयो त बादशाह जे ॻोठ जे ॿाहिरां हिकिड़ी जेका मस्जिद आहे उन में मां वञी निमाज़ बि पढ़ां, उते वञी पंहिंजो सॼो ॾेखाव कयां त जीअं हिकु न हिकु ॾींहुं बादशाह जो ध्यानु मूं ॾे वरंदो। बुज़ुर्गनि टाइप जहिड़ो पंहिंजो चहिरो ठाहे, सुहिणी ॾाढ़ी रखराए, बुज़ुर्गी वारो इहो वेस पाए सिधो मस्जिद में वञी दाख़िल थियो। हर वक़्तु निमाज़ में, हर वक़्तु सजदे में। काफ़ी माण्हुनि में चौबोल थी वियो त हिकु बादशाह जे इलाइक़े वारे ॿाहिरि मस्जिद में अहिड़ो हिकिड़ो मुतक़ी इंसानु आयो आहे जेको राति ॾींहुं इबादत थो करे। काफ़ी अरसो हिन इबादत कई। इबादत खां पोइ बादशाह ताईं इहा ॻाल्हि पहुती। बादशाह ताईं ॻाल्हि जॾहिं पहुती त बादशाह बि सोचियो त हे कुदरत जो हिकिड़ो कमाल आहे जेको मां घुरां पियो अलाह खां त मूंखे को परहेज़गार ऐं मूंखे को मुतक़ी इंसानु, अलाह वारो को इंसानु मुंहिंजी न्याणीअ लाइ को रिश्तो हुजे त मां उनखे पंहिंजी न्याणी जो रिश्तो ॾियां। फ़ौरन वज़ीर खे घुराईं, उनखे सॼो हक़ीक़त ॿुधाईं त हाणे इन माण्हूअ ॾे तव्हां असांजो रिश्तो खणी वञो, मुंहिंजी न्याणीअ जो रिश्तो हुन खां तइ करायो। वज़ीर वियो, वॾे अदब सां मस्जिद में टपियो, अदब सां सलाम कई। सलाम करण खां पोइ उनखे चयईं त मां तव्हां ॾे हिकिड़ो पैगाम खणी आयो आहियां बादशाह जो। उन बुज़ुर्ग वज़ीर खे ॿुधायो त मूंखे ॿुधायो पैगाम छा आहे। वज़ीर सॼी हक़ीक़त उनखे ॿुधाए छॾी। बादशाह खे पंहिंजी न्याणीअ जे रिश्ते लाइ हिकु अहिड़ो इंसानु खपंदो आहे जंहिंजी उहा ख़्वाहिश हुई त बुज़ुर्ग हुजे, अलाह वारो हुजे, मुतक़ी हुजे, नेक हुजे, परहेज़गार हुजे ऐं इहे सभु ख़ूबियूं तो में आहिनि। बादशाह जी ख़्वाहिश आहे त उहा पंहिंजी न्याणीअ जो रिश्तो तव्हांखे ॾे। उन इंसानु जेको बुज़ुर्ग इंसानु हुयो उन फ़ौरन हिन खे जवाबु ॾेई छॾियो। हुन चयो त मूंखे इहो रिश्तो न खपे। हुन चयो छो? बादशाह जी धीउ आहे, वॾवर धीउ आहे, तोखे बादशाही में हिसो मिलंदो ऐं बादशाह जी धीअ सां तुंहिंजी शादी थी, तोखे छाजो नुक़सानु थींदो ऐं तोखे छो इनकार आहे? हुन चयो भला तूं बि आयो आहे त वेह त मां तोखे पंहिंजो किसो ॿुधायां। हुन चयो न मां परहेज़गार आहियां, न मुतक़ी आहियां, न अलाह वारो आहियां। मां हिकु गुनाहगार बंदो आहियां, हिकिड़े ज़माने में चोरियूं करे पंहिंजो पेट गुज़र कंदो हुउसि। हिकिड़े ॾींहुं बादशाह जे महल में चोरीअ जे इरादे सां घुरियुमि त बादशाह पंहिंजी घरवारीअ सां छत ते कचहरी करे रहियो हुयो त को मुतक़ी इंसानु हुजे, परहेज़गार हुजे, जेको अलाह वारो हुजे, जंहिंखे मां पंहिंजी न्याणीअ जो रिश्तो ॾियां। मां वापसि अची इहे तरकीबूं सोचियूं त हाणे कंहिं तरीक़े सां परहेज़गार थियां, जीअं बादशाह जे नज़र में परहेज़गार नज़र अचां या सुठो इंसानु नज़र अचां। त मां हीउ सॼो जेको त मूं ढोंग कयो, हीउ सॼो बादशाह जी मिटी माइटी लाइ
मां हिते अची परहेज़गार बि थियो आहियां, मुतक़ी ॾेखारण लाइ बि थियो आहियां ऐं हिकु अलाह वारो इंसानु पाण खे ॾेखारे पाण में साबित करे चुको आहियां। त हुन चयो त पोइ त तूं कामयाबु थी वएं। उन बुज़ुर्ग चयो त हाणे मुंहिंजे दिलि में सिर्फ़ु अलाह आहे ऐं अलाह खां सवाइ ॿी का बि शइ जो मूंखे का बि लालच कोन्हे। मां वाक़ई कूड़ो आहियां, वाक़ई चोर आहियां। अलाह पंहिंजी मुहबत मुंहिंजे दिलि में एॾी पैदा करे छॾी आहे जो मूंखे अलाह खां सवाइ ॿी का बि शइ जी ज़रूरत कोन्हे, न लालच जी ज़रूरत थी पए, न हवस जी, न शिकार जी, न चोरीअ जी, ऐं न वरी मां कूड़ करे बादशाह जी धीअ सां शादी करणु चाहींदो। दोस्तो, हिन सॼी कहाणी जो मक़सदु इहो आहे त हिकिड़े दफ़े दिलि ऐं दिमाग़ अलाह तरफ़ राग़िब थी वेंदो त यकीन कयो त दुनिया जी का बि लालच तव्हांखे पंहिंजी पटड़ी तो हटाए नथो सघे। तव्हां हर वक़्तु अलाह जी तरफ़ हूंदो ऐं तव्हांजे ज़बान ते हर वक़्तु अलाह जो ज़िक्र हूंदो। तव्हां नेक बि थींदो, परहेज़गार बि थींदो, सिर्फ़ु सची नीयत सां अलाह जी तरफ़ राग़िब थी ॾिसो। जंहिंखे अलाह पंहिंजो थो करे उनखे दुनिया जी का बि शइ जी लालच कोन थी थिए। ऐं पोइ आख़िर में ईअं थियो त बादशाह खे हिन सॼी हक़ीक़त जी जॾहिं ख़बर पई त बादशाह चयो त तूं जहिड़ो तहिड़ो बि आहीं, चोर आहीं, छा बि आहीं, त हीअ बादशाही बि तुंहिंजी, मां बि कुराड़ो थी वियो आहियां, हीअ धीअ बि तुंहिंजी, हीअ महल, हीअ रियासत तुंहिंजे हवाले। दोस्तो, जॾहिं बि तव्हां सचे नीयत सां काथे घिरी ॾिसो, कंहिं कम में हथु विझी ॾिसो त इनशा अलाह पाक तव्हांजी तक़दीरनि खे बदिलाए छॾींदो ऐं तव्हां हर मंज़िल तरफ़ कामयाबु थी वेंदो। अगरि मुंहिंजो हीउ पैगाम पसंदि अचे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। कंहिं ॿी वीडियो ते ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।